के असांखे घरों खणी अब्दुल अवान मूसो माछी जंहिंमें दरिया सिटीअ में असांखे रखियो वियो। उन मेमो जे वारसनि खां 3 लख रुपया घुरिया विया। हुन मुंहिंजे बच्चे जेको पोयों ॿियो वॾो पुटु आहे उहो पैसा खणी आयो, क़ुर शरीफ़ खणी आयो, 50,000 मूंखां मुंहिंजो वठी ऐं मूंखे फिटी चयनि बाबा हिन जा मूंखां घुर कयनि त 3 लख रुपया हिन जा ॾे, पोइ तोखे छॾींदासीं। को बि ॾोह न आहे ऐं हुनखे तशद सां मारे पोइ ख़ाली ढांचे खे ॻोल्हियो अथनि। हिन महिल ताणी मूंखे मां इंसाफ़ जे जॻह ते वेठो आहियां, मूंखे इंसाफ़ न मिलियो आहे। एफआर मुंहिंजी जेका आहे सो जज साहिबु बुड्ढे साहिब उहा दाख़िल कई। अञा ताणी हू सरियाम घुमंदा रहनि था ऐं मुंहिंजो हींअर हाई कोर्ट में केस आहे। उते बि मूंखे मौत मारी धमकियूं ॾियनि था त कोर्ट असांखे छा कंदी, असां तोखे वरी बि पुट वारो लका कंदासीं। महिरबानी कंदा मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मां इंसाफ़ जी जॻह ते इंसाफ़ जा दर वठी वेठो आहियां, मूंखे इंसाफ़ मिले। तव्हांजी महिरबानी मूं ते।